वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल इंसी वल जान। अम्मा बाद बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौलहु लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। वक़ाल अलैहिस्सलातु वस्सलाम ऊतीतु लैलतल मिअराज सलासत अशिया ख़वातीम सूरतुल बक़र व शफ़ाअत लि उम्मती मन ला युशरिक बिही शैअन व सलातुल खम्स। वक़ाल अल्लाहु तआला इशान हबीबिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सब साथी आवाज़ बुलंद मदनी सरकार ते दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला इस्म मुहम्मदिन जिस्म मुहम्मदिन रूह मुहम्मदिन बलद मुहम्मदिन। सब जो सुबह मोहम्मद जा आशिक राजा जो तुझे दाता मंजूर जो बतो हलाल क्यों राजा मदीने वाले जा आशिक जोर सा वो शर्मदन उम्मतन मुद्दतन जिद्दतन किद्दतन मक्कतन मदीना। जो खुदा जा सुभान अल्लाह जो हिन साल मदीने वींदो हरो करे तो मूं संग जो हला पर टिकेट पाण भरींदो सारियूं ओगाहिनि जो लखियो मुंहिंजो थोरी लखियो अबुल मंजूर जे तो के वठी हलंदा। दुआ कयो मदीने पाक हलूं जे होटल में पंहिंजी रहाइश हुजे सुबुह जो उथूं माण्हुनि खां पुछूं मस्जिद नबीअ ॾे कहिड़ो रस्तो ईंदो माण्हू जेको जवाबु ॾे शाइर चइजे कॾहिं हाजी मूंखे चवंदा मोहम्मद जो इहो सुभान अल्लाह में मज़ो न आहे ॾाढा। इमरान खान हर शइ ते टैक्स आया पर सुभान अल्लाह ते टैक्स कान्हे। आज के रसूल बैयत बुलंद करेगा मेरे वहाँ पर मंजूर तुझे जलसो चार चंड कदे हाजी मूंखे चवंदा मोहम्मद जो इहो घर थई या मस्जिद मदीने जी इहो महबूब जो दर। फयक़ूल अल्लाहु तआला तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह तक़द्दम या रसूल अल्लाह कमा सल्लैत अला इब्राहीम। मिटाई तुझे अवलना वाला हजो अवलना सभई नथा ॻाल्हा अवलना कलमे में पहिरियों नंबर आज़ान में पहिरियों नंबर तकबीर में पहिरियों नंबर नमाज में पहिरियों नंबर क़ब्र जे पुछाणे में पहिरियों नंबर हाले जे मां सबक मिलियो पहिरियों नंबर अल्लाह जो अमरोड मां सबक मिलियो पहिरियों नंबर अल्लाह जो बंद मां सबक मिलियो पहिरियों नंबर अल्लाह जो रायगंज मां होका मिलिया पहिरियों नंबर अल्लाह जो मुझे शहीद बाबा अल्लामा डॉक्टर खालदा सिर सच्चे में रखी रक्त में भेजी नारो इहो आया तो पहिरियों नंबर अकेले रब जा पुजारी राजा जो पहिरियों नंबर हलवो खाई नंबर न मटाए कटड़ू पहिरियों नंबर अल्लाह भिटाई नहीं थो अवल ना वाला ये मंझ हंडा पाए पांगीचीअ में डोह नंबर बख्शा काबल गुस्से कूड़ खाओ पंहिंजी जान बचाओ इश्क अरबी जाम सां रखी नीह निभा पर मिठो नाम मोहम्मद जो रग रग मंझ रच विदाई दो जो चंद चोटी हरा के जा तू सै सै करी सीगार पर पहुंची न पिरी के तोड़े हीला करी हजार तुझी सब जमार तुझ दिल भर जो दम चंद तुझी ज़ात पाड़िया न पिरीअ सां तू अचो मंजरा तुझो मोहम्मद सदाई सोजो चंद्र चमाए सच कावड़ जे न त सच चमाए सच दुखियो रमजान में तो सामूलन के सच चो
रमजान में मस्जिद की तरफ असांजी पुलिस चौकी लॻियल हुई। पुलिस वारा गाड़ियों चेक कंदा आहिनि, सामानियूं चेक थी अचे वठो रमजान अचे कराची टपी आयो। मां त सॼो साल रमजान खे यादि कयो छो त पर पुलिस असांजो धक विञा जुमो बि न पढ़ो घर पढ़ो इहो केॾो ज़ुल्म कयो असां दा मुला रोज़ो बि घर खोलियो रोज़े ते जेके माल ईंदा शरबत अचे पियो रमज़ान पढ़ो की कसर बि कढंदासीं पर रमज़ान खाइण पीअण जो महीनो न थो रमज़ान जन्नत कमाइण जो महीनो ॾाढो सुभाणे मिठाई तुझे चंद चवाए सच जे मछी मूर न भाए कदे हो गिरी सनड़ो कदे हो गिरी गच जे मोह में बरई मच पर तो में नाए पेशानी फिरी हाणे जेको पैक तो पढ़ानो वो मिठाई महबूब जे ॼमण ते चयो अल्लाह बरकत दे कारी मंजूर के सीरत नबी जो पियो पर सुभान अल्लाह जो त पोइ ॿुधाया मज़ो न आहे ॾाढा आवाज़ छा मिठाई तुझे खड़ी नेण खुमार मां जागनाई नाद नजर हे हे लकी वजा लफ्ज़ के तो बार जमंदो आहे ओचितो अख खोल मिठाई तुझे महबूबन जी मीलाद जी संजन कायनात में पाजू नूरानी अखियूं मुबारक खोलियूं एडो नूर निकतो एडो नूर जो सिज त शर्मसार पर चंद्र के लिए लिकण जी जाए मिठाई मां आयो ही दरगाह तो आहियां मुला नथा मञनि मुला असां नथा मञूं तूं नाश्तो कराईंदो आहे बस कर कटड़ू खड़ी नेण खुमार मां जा कयाई नाद नज़र सूरज शाशूं झकियूं कयूं को माण्हू कमर तारा कथियूं ताइब थिया देखी के दिल पर झको थियो जूहर जान बजे जमाल शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह अलैह जी दरगाह ता तमाम लंबो चौड़ो सफर करे सिंध बलोचिस्तान जे मशहूर नाथ ख़्वान भाऊ मुजीबुर रहमान ओगाई साहब असांजो भाइरनि जहिड़ो दोस्त हाफ़िज़ अली अकबर ओगाई साहब और मंजूर अहमद साहब जे दावत ते इन सालाने दीनी इज्तिमा में शिरकत जो मौक़ो मिलियो अल्लाह खां दुआ है त अल्लाह सभिनी जी हाज़िरी क़बूल फरमाए 10 बजे खां जलसो शुरू आहे मंजूर जो जलसो इंशाअल्लाह शाम जो 5 बजे ताईं नारे तकबीर जे सदाउनि सां गूंजंदो बेहंदऊ या भॼी वेंदऊ ॻाल्हायो नथा मां ॾिसां कहिड़ा कहिड़ा मुजाहिद हुयो मां ॾिसां जेके मुंहिंजो वाइद ॿुधी भॼी वेंदो भली जी शरीयत में भुल माफ़ मोहम्मद जो बंदी ते भॼण सिखिया ई कोन अहिड़ो त मां तव्हां सभिनी खे मुबारक थो ॾियां जो तव्हां ॾींहं जो जलसो ॿुधण आया न त ॾींहं जो जलसो ॿुधण ॾुखियो आहे राति जो सफ़र राति जो रुगो ज़ाल खां मोकल वञे बरोच त वठंदा आहिनि बरोच मूंखे 5 ॻाल्हियुनि में ॾाढा वणंदा आहिनि बरोच हिकु त शादीअ में ज़िद कंदा मेरा त मेरा पर मंड मां किरा ॾींहं जो जलसो ॿुधण ॾुखियो आहे गौसपुर बि वञिणो आहे कंदकोट बि वञिणो आहे हेॾी कम आहे मुश्किल प्यार सां मिलणो आहे दुकान आहे होटल आहे अॼु सभु कम छॾे मोहम्मद जो ज़िक्र ॿुधण आया ॾाढा नथा जो सुभाणे मोहम्मद जो आशिक़ ॾेई त बुलंद करे थो जे जलसे में नारो न आहे न इहो जलसो न आहे इहो तबलीग जमात जो जोड़ जेको रब चाहींदो यूसुफ अलैहिस्सलाम जे भाइरनि जी नत गेड़ी खूह में उछलो जानी छॾे रब चयो मां खूह जे तरे मां कढी मिस्र जो बादशाह कंदो
मर्जी कंहिंजी पूरी थी सभई नथा ॻाल्हायो इहो अल्लाह लफ़्ज़ राजा जो मर्जी कंहिंजी पूरी थी अकेले रब जा पुजारी ॿई हथ विरोध करे था फ़िरौन कुते जी हथ कहिड़ी तो मूसा अलैहिस्सलाम पैदा ही न थे युक़त्तिलून अब्नाअकुम व यस्तहयून निसा के बनी इस्राइल जा पुट कोई छॾियो न्याणियूं चेरियूं नथो इसकी मयूं बि थी पुट कोई छॾियो ये तव्हां वरी इसकी मां उबतियूं ठहंदियूं न गौसपुर जा रोड पटियो सभु ठही हलप इसकी में उबती नालियूं सिधियूं चोचियूं वञनि खे उबतो वहायो त घरनि में पाणी वञे छो त चेयरमैन खे पैसा खाइणा असां मुलनि जा पैसा खुटंदा आहिनि न वज़ू खानो ठाही चेयरमैन जा पैसा खुटंदा ठही हलल रोड ठाराई मूंखे ॿियो हैदराबाद जो चेयरमैन चए साईं मां 3000 नलका खाधा आहिनि मुझो खाधा ही तो सही कजे ही की नलका न पैसा स्कीम बचा जो फ़िरौन न जेके जो ज़ोर आहे मूसा फ़ाइदा बि थींदो पालींदो मांस बि तुंहिंजे निमरूद जी नेत कहिड़ी हज़रत इब्राहिम ॼमीन रब जो तुंहिंजे कमदार जे घर पैदा करे तो पुत 7 टुकर हज़रत इब्राहिम खां अबू जहल कुते जी नेत कहिड़ी नबी साईं खे मके मां लॼाया हिजरत कराया जान छुटे रब जो अबू जहल कुता तो कुते जे मौत मरंदे क़यामत ते किरोड़े मोहम्मद जा अरशद पैदा थींदा जमीयत जे दुश्मन जी नेत कहिड़ी त डॉक्टर ख़ालिद खे शहीद कयो रत में वेचायो जान छुटे रब जो जमीयत जा दुश्मन तमां ऊंधा लटकी पाओ डॉक्टर जे शाह था हो मां रब जमीयत के चार जंग ॾाई नारे तकबीर हैयत हैयत शान मुस्तफा शान सहाबा जमीयत उलमा इस्लाम शहीद इस्लाम अल्लामा डॉक्टर खालिद महमूद कुमरो हज़रत मौलाना अब्दुल्लाह हैदरी अबू लाउड यो घुराई रखो अल मकसूद एको साउंड लाउड जो किरायो अतामंद गिरेबिय में नारा भी है हां जमात जो ज़हन ठायो वाले असाने हैदराबाद एको लोलो हैदरी एको साउंड वो असांजे जमात जो बि न आहे पर जलसन में ईंदो आहे मूंखे तो चए थो साईं मां हाणे रुपयूं 12 तव्हांजे जमात में अची वेठा मुंहिंजो कीअं के लाउड खणी ईंदो आहियां सभिनि ॾे ॾींदो आहे पर हक़ तव्हां ॾे न लॻंदो आहे जो सुभाणे हक़ वारी जमात जा कारकुन ॿई हथ मदद करे था ॿई हथ जमीयत नारे तकबीर शान मुस्तफा शान सहाबा फायदा मिलत हज़रत मौलाना फजल रहमान नारे तकबीर बस क्यों काट तहां चो तो डॉक्टर शहीद थी लो जान छुटंदी रब जो हिकिड़ो डॉक्टर शहीद कयो तो 6 डॉक्टर थो ॾियां राशिद पियो अचे नासिर पियो अचे ताहिर पियो अचे तारिक पियो अचे अता पियो अचे हाय हाय ये बाजी मौत की बाजी है ये बाजी तुम ही हारोगे हर घर से डॉक्टर निकलेगा तुम कितने डॉक्टर ना डॉक्टर जो बताइंद वरी राशिद घट नहीं था हीरो नहीं हीरो खुदा जो कसम हीरो ये जो पीजीएम के जलसन में भाऊ राशिद ते कीअं थो करे तो बिलावल भी हीअं थो ॾिसे अभी मरी जो डॉक्टर कब्र से निकल के आया
हाणे कोन सखर में मस्जिद में शहीद अल्लाह 1 बजे भाऊ के खबर पई रात सुबह सां पहुतो हज़ारे माण्हू गॾु एसपी बीठो आहे सखर रेंजर बीठी आहे क्रेन ते शींहं जो पुठ चढ़ी बीठो कन सिधी लॻी पई आहे के तो ज़ालिमो गोली हणो त हणो डॉक्टर ख़ालिद जो पुठ मस्जिद शहीद करणु तव्हांखे कोन तॾहिं त मां चयोमांसि न वेड़ा पुट ख़ालिद जा तूं विढ़ंदो रहो वेड़ माण्हुनि तोॾे मोकिलिया लखे सिर्फ़ सलाह हर घड़ी हर गांव राशिद नारा तुंहिंजे नाम मूंखां फुर्ती न पुलिस खां पहिरियों भाऊ पहुतो पुलिस वारा त टाइम ते पहुचंदा ॾाढो लॻे न पुलिस खे फोन हलो ओ गाॾी में धारो पियो लॻे ऐसे जो फोन रखी वॾे मुंहिंजे खे चवणो वॾा ॾिस मुंहिंजी वर्दी इस्त्री थियल ॾाढे लॻे बूट ॾिस पालिश थियल मोबाइल जा टायर ॾिस या अॻियां पंचर हुई पोयां बस धारे लफुर करे तंगो वञो वेठो थी विया 3 कलाकनि खां पोइ असां वरी सिंध पुलिस वारा हयाती रेस पहुचंदी पोइ अची पुछंदा घणा ॼणा जा पुट अचे हा न घणे मूंखां फुर्ती सूबेदार मूंखे जी कपिड़ा कहिड़े रंग जा ॾिया मूंखे हिते क्लेशन पई आहे मुंहिंजो मुट पियो वई शपर केतिरा मां फुटपटी खणी शपर पे खबरदार राशिद अहिड़ो नंढो ॾिणनि जो माल बि मोटाए ॾिनऊं माफ़ी बि वठी मुड़स जे कुले ते आहियूं मुड़स जे कुले ते हिकु मां मोबाइल जो थोरो केरु ॾिसी सघे कोन मां त हेठि लही पई आहियां त मां स्टेज खां पर मुंहिंजो मजमो वॾो आहे वरी सेमंदूर जो जलसो ख़राबु थींदो अल्लाह केॾी त लॉकडाउन मां निकिरी आहियां मूंखां पुलिस वारे पुछो लॉकडाउन छा आहे अॻियों बि बंदि त पोयों किरोना आहे के कुत्ते इमरान मां अची फट किरो छा कंदे मुसलमाननि खे किरोना चरियो आहे मां कराची में डॉक्टर सां मिली पियुसि मुंहिंजो चूचायो किरोना काफ़िरनि जे लाइ आहे मुसलमाननि जे लाइ कान्हे जेकी आहे मुंहिंजो किरोना शुरू थी चीन मां चीननि खाधा चमड़ा चीननि छा खाधो असां चमड़ा खाईंदा आहियूं असांखे छो थींदी किरोना असांखे क़ुरान जादो चए सुभाणे अल्लाह जो क़ुरान पढ़ा क़ुरान जा इश्क बैत पूरत करे है अज मां बजल सा कया ने हेड़ी खलक मान दिखी डाडे हना जाजो सवाल भैया कबल करे मंजूर हो गाड़ी के सलाम करे भैया तो आए केड़ो ओ गाई यारी अजा भला संगत में हो गाय जो 100 में हूं कोई चाहिए संगत बाकी झेड़ो की ते चाहे जे को पते बे 13 कोन जेड़े खां अल्लाह बचा काबर जो इलाज है शरीयत में पीछे काबर आई गई रही देखे आई सुमी अन्या नथी छड़े पानी पियो अन्या काबर नथी छड़े ओ गाई ठोकी सो भी पीछल पानी जो काबर आबा है
कावड़ा पायो गाई छाछा मिसाईंदा आहियो पेट्रोल सां अरे नड़ो बाल्टी दिलो छोरा परे जो मांखे जिरे फल खपे ना परे ओ हेड़ी खलक यार मां केदी भी कावड़ अचे पाण में न वञो होटल ते कावड़ आई आहे न घर हलिया वञो हर कावड़ आई आहे होटल ते हलिया वञो उता कदे कावड़ आई आहे कोसपुर हलिया वञो जाते कावड़ आई आहे उतां टरी वञो ओ गाई विढ़ंदा आहियो न हिक ॿिए खे कोन चवंदा टर ई अथव कहाँ वरी थोड़े घणे के पाण में विढ़ंदा न पी वां खलों खीअ कयां तोखे ॾिसां शिरको निकिरियो शिरको निकिरियो शिरको शिरको निकिरियो न ये जलसा आहिनि हिन जे करे त शिरक निकिरे 10 साल मौलवी महिनत कई शिरक कोन निकितो हिकिड़े में शिरको कढी छॾियो इन खे चइबो अथव हज़रत मौलाना जल दब केॾी बि कावड़ अचे माण्हू न मारियो हमरा खे जूं 4 शादियूं घणियूं मदरसो ई पंहिंजो सो बि बनात जो अदा ॻाल्हायो न ओ अलाह जा पानो ॿियो तूं छाजे लाइ बि इहो चौकीदार सॼो मुल्क वेहो 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 मातम जो कलाक अल्लाह हे चवंदा सभु कम मौलवी करे पोइ तव्हां कहिड़ी बीमारीअ जो इलाज माण्हू बि मां गॾु करे ॾियां वेहारियां बस हाणे इहो चइनि छा नालो नथो ॿुधां न बसि ॿुधायां थो मिड़ई माइकी ते थो ऐं कन तूं लॻी हमारा जो 4 कावड़ ते थो टोट को तुझे टोटकन में भी नसीहत हमारा 4 शादी चैनी के मामा ने द्वारा दे मुझे मानी मोगलो ये न तमारा भूख इन मनी हर बधो मायन पोया झेड़े जो हर शाम जा 5 थिया मानी न मोकलो एडी भूख लगसी जेड़ी अज माखे लगी शाम जो धगा छोड़ी आयो घर जो चैनी के दिसा घर जो पौधो घर के तरफ से कोडर पई कन में अटकी किरी पियो त रहंदो कावड़ वधीक हाणे को भुख थियो भख ब्लड प्रेशर सही खां चढ़ी हिकिड़ी ज़ाल खे चए थो मानी छो न मोकिली चयो हुन छो न मोकिली चयो हल तोखे तलाक कीअं खे चए तोखे तलाक कीअं खे चए तोखे तलाक चोथे खे चए निकिर घर मां तोखे तलाक त पाड़े जी मां इहे भित सां कंधु मथे करे अदा ख़ैर घर जो ख़ाली करे चए बसि कर त तोखे बि न तलाक ॾियां तलाक दे जोड़े के पाड़े वारी केड़ो दो कावड़ कावड़ न करो पाण में मोहब्बत सां रहो जो त असां भली जमात सां गॾु आहियूं आलमनि जी जमात अल्लाह हाणे असांजो कराची जलसो थियो न कराची गरीब जमायती वञनि पिया जलसे जे टने बमन खां हिकिड़े एमपीए जे पुट उन्हनि ते फायरिंग कई सैयद जो एमपीए जो पुट गरीब कारकुन भाउ राष्ट्र खे ख़बर पई भाउ टे ॾींहं थाणे ते पहुतो चयो मां हिते एफआईआर कराईंदुसि हे नवाब जो पुट आहे मुंहिंजे गरीब कारकुननि ते फायरिंग कयो उन एमपीए के घुरान जो पुट आयो पेरे पे जमीयत के गरीब कारकुन का माफी वते तने भाव राष्ट्र जान भैया तो बुलंद करे गार जो सिर के खिलाफ शान मुस्तफा जमीयत उलमा कायदे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नारे कर वडेरी आई भोतार कर भेजो ना अक्यों अक्कर में दे भोतार तू शेरा तना सवा शेर आया हटी भी घोड़ी बाहर बद वेडी खाई में जे के असा के ताफा दी ने
बस क्या सलाम तो क्या जमालदीन होगा ये के जो ये बड़े रंग के नक में कम जमायत जमायत असांजो मजबूत किलो भाव राशिद जमायत कयो हिन सिंध में बीपीए जे बराबर खड़ी राजा ने कहा जब सुना अल्लाह जरा सा भाई तो बना करे काई के सिंध के साथ भाई नारे मशीन था ये दहे सर विरंदे डंडन था ये गाल न समझाए बारानी मता अटके जमियत वा मौलाना फजल रहमान भी पहुंची हुआ सखन मरकजी जमात जो इजलास में वाले तो भाऊ राशिद तो ओगा हिंजे जलसे में जरूर हाजिर थी मौलाना बैठो मरकजी इजलास माना अज पूरो पाकिस्तान सरसर लथा चारे सूबा पंजाब सरहद बलोचिस्तान सिंध मरकजी इजलास डॉक्टर साहब जे शहादत का बो दफो सकर पियो थे उम्र में बरकत दे चैनी सूबन जा मरकजी उमूमी जा मेंबर आज सखर पहुंचा मां तो उदा भाव मां के पैगाम दिनो तो मनी जमात के पैगाम दे कि कहीं भोतार कहीं बजेरे का ये जरा जी जरूरत काने का अखियों अखियों में नहीं गलायो सभी अब से कारकुनन के वार क्या दिलाता हूं तो राशिद सजी सिंध के टाटा भाई कबूलत करे शहीद के बचने का बाकी इमरान खान आए ही खतरे की गाल मुरसमानन में कभी आ जाए हाने ते इतनी महंगाई कई खंड महंगी थी वही मुझे पता नहीं पेट्रोल चढ़ियो मुझे पता नहीं महंगाई मुझे मवाली के केरी खबर खंड घणे किलो आ मोबाइल में चर्च भी तो पुलिस जी छापो एकड़ो इया बाबो एकड़ो वारी मुकाम में नंढड़े बार जी खबर पुलिस से छापो करी जे बाबे ते पुल पियो अरे त नंढड़े बार जी खबर आ जे बाबो नंढे उमरे मरी गयो इन्नते भी का मयारा पर भई महीनो ले मेरा जो थो हले अरे शन मथे अरबी वयो मेरा जवारी रात सत्य आसमान हेठ मिठो मोहम्मद मथे सरीकुल कलाम हेठ मिठो मोहम्मद मथे रफ रफ हेठ मिठो मोहम्मद मथे काबतुल्लाह हेठ मिठो मोहम्मद मथे सवा लख नबी हेठ मिठो मोहम्मद मथे मंजूर हो गई है जलसे के अजर वाला जिब्रील हेठ मोहम्मद अञा मथे मेराज में पैगाम और पैगाम मता समझो तो 27 रजबत मस्जिद सिंगायो हलवो ठायो मौलवन के लिए हलवो खायो पर मेराज जो पैगाम आ सजी दुनिया हेठा मोहम्मद मथे आ मता को कटरू चवई मैं जेड़ो मैं जेड़ो तो जेड़ो तो के पघरा जे थप्पा जड़ो बंगला में कुत्तो मो गया हुजूर के पसीनो अचे था अथर जी खुशबू तो गाल है तवा तमा थुक्तो निकला नबी कलाम करे तो नूर जो लाटा तू इशारा करे मानो बुझो समझी विरी पवन मोहम्मद इशारो करे चंड बट्टू को
नबी निंद करे वजू बरकरार। हजरत बिलाल साईं जो फरमाए मां आसान दी साईं जन आया सुन्नत पढ़ी आहली पिया अख लगी वई निंद वठी वई मां कदमन के चुमियो अस्सलातु हाज़िरुन या रसूल अल्लाह अस्सलातु हाज़िरुन या रसूल अल्लाह अस्सलातु हाज़िरुन या रसूल अल्लाह नमाज जो टाइम थी वियो जमात अची वई आ साईं जन निंद मां उथिया मुसल्ले ते नमाज पढ़ायो सलाम पढ़ायो मुझे सही तमाम निंद पिया तहां वज़ू कोन कयो पाण कयो बिलाल तहां जी निंद बिया मोहम्मद जी निंद बिया सुभान अल्लाह जो हदीस बना आज के रसूल बैरत बुलंद करेगा बैरत या रसूल अल्लाह तहां जी निंद केड़ी है फरमाया तनामु ऐनाया वला यनामु कल्बी मुझो अखियों निंद कन दिल मौला जो जिक्र करनी है ये दिल सुजाग हो जे वजू न कर तू बजाओ नबी से बजाओ ती हराज जो फर्क असा पे जमोना मां होश होश दाखिल बाबू भैया त मथे करे अस्पताल जे दर ते रोए पियो खुदा करे छोरो खैर असा जमे पाडो न खपाणो तू जाए न पिने के पिन न जड़ो करे पो आए पर मोहम्मद पे जमे त नूर जो लाटो पियो अचे सुभान अल्लाह जो दमा मीरा जो झटको आना अम्मा जी बरमा जमल महबूब जंबम पिया मां एरे खीमे में पया मां वर तेल कोने जो मां दियो पाया नबी से यावा एडो नूर निकतो एडो नूर सुभान अल्लाह जो दबो बुझाया रो राजा अम्मा की जे एडो नूर खीमो रोशन मक्को रोशन पहाड़ रोशन जबल रोशन पत्थर रोशन हाय हाय एडो नूर अम्मा की जे बेटी त खीमे में आ पर शाम जो मारियो मां आमना पाजे अकन का इस आई जावा किया जमना सा सिर सजदे के जमना सा सिर अजो खोर जट पैदा जान से नमाज दे थोरिया दाढ़ी पटके ते थोरिया नियत साफ हो जे ज्यादा जो नियत तो जी नियत साफ आने पो काहे चे छोपा थी थई नियत साफ हम हाल तरिये ते हो जे बस कर जट त ना सुन चिड़िया नमाज जमन सा सिर सजदे में असा जा जमन सा राम सूफी दीन में शक पैदा न कर सूफी छा तो चए अलाए जे कैसा राविया अलाए जे झमेरा लिया या तुमजी सची धोखेबाजिया कलमो पढ़ी अलाए कभी मुझे बंदूक तकानी दे कलमो पढ़ी पो अलाए कभी आचर्या अलाए अबू जहल कई नबी से मेराज करे आया अबू जहल के बुझायो अबू जहल कयो अलाए वियो अलाए कौन वियो अलाए के न उड़ाई हर दुनिया पर अबू जहल सिद्दीक के दर के आयो जे अबू बकर जी जे तो जो यार छातो चाहे जे छातो चाहे जे तो मां 27 रच बजे रात 7 आसमान सही खुला कलाम रब रब अर्श कुर्सी लोहा कलमा 14 कबक जन्नत जहन्नम रब जो दीदार करे रातों रात मोटी आयो आया हाय हाय सिद्दीक के लफ्ज बुझा जे तो अबू जहल सगी दुनिया पूरी आ मोहम्मद सच्चो भाई तो बोला चलो सिद्दीक के भला नारे तकबीर भाई तो खड़ी जमात माशाल्लाह शान मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत कलमा पढ़ी अलाए बेकर माके पे बोलो काम रेट चाहे काम रेट ना कम रेट मुझे जन नबी से मेरा के थे कि मथे गर्मी जा इलाका है थध जा इलाका है हवा आई कौन बिना ऑक्सीजन के मानू रही न तो सके तामुला गाड़ी हेड़ी का कयो जो समझ में नथियूं अचनि हाणे मां धक्को कहिड़ो आहियां मां मुझे तू मां जे पेट में घणा महीना रही कि नम मुझे ओॾे ऑक्सीजन पिणे मोकिलिंदो
दीन में शक को पैदा नबी से फरमान मेरा जवारी रहा मां जन्नत में कदम रखे तो जन्नत मां मोहम्मद टे आवाज बुधा सुभान अल्लाह जो टे आवाज बुधाया जब मेरा जवारी रहा तो सोनो नबी जन्नत में बुधिया टे आवाज जन्नत मां टे आवाज खड़ा ये ठीक केड़ा हिकड़ो कुरान जो आवाज अरे आप मंजूर अल्लाह तुझे उम्र की बरकत दे आमीन किलो जलसों कराए एको साउंड बुराए शामिया नामी इसके जुटाए आलम बुराए कुरान जो आवाज वो आवाज जो जन्नत मां मिठो मोहम्मद बुधिया गो कुरान जो आवाज चुकी जो आवाज जिब्रील ही के या रसूल अल्लाह ये सुनो बिलाल घूमे फर्श के तो आवाज अर्श के तो जात ते जात ना है होगा ही फकीर जात जो पहल पानिया होगा ही खखरानिया जखरानिया के है नबी जो बोला बेटाई को जे राने बच्चा मरा नौ ने आयो आयो लगाओ लती मुझे गाता बटो अरे वो न पूछे जो जात जे के आया से आजा जात जो के डेरा बुक्की कहां है मुझे हाजी मर क्यों आवाज नबी से केड़ो को तो क्यों जन्नत मां जन्नत जे हूर नबी से ये सुन्नत दाढ़ी मुबारक जो ॾिठी त सहरा पियो चओ सुभान अल्लाह असां हूरा में सारा चों जो नाला हयाती जो कूड़ हन अल्लाह मानो सुधरन न मुल्क सुधरे जो त असां जो रिमोट नहीं होता ये जो बटन क्यों न दी मुर्स के जनवरी में पता साल मुर्स मां कम कढंदी त बिन तरीक़नि सां ॾिस मांखे केॾो तजुर्बो आहे बि हिकिड़ी इन वारा कहिड़े वहिर में हूंदा अल्लाह ज़ाल मुर्स मां कम कढंदी त बिन तरीक़नि सां वाह या त महीनो ॾींदसि तोखां त जुमो भलो 60,000 जो इंदौरो बचे तुंहिंजे घर ते छिगल ठुठी में खपाए वञी गोश्त फरमा ॾींदो को वठे मेरी सुलेमानी चाहे पापड़ सां वेठो या साल कम कढंदी त रोज रोवण त माइन में फीज थियल तूं तुंहिंजे घर सुख त ॾिठो ई कोन्हे नबी से मेराज करे आया माइन खे वाइज कयो माइन भाई मारे टाइम कोने न त मां उहो मोबाइल ॿुधायां जेको नबी से औरतुनि खे खिताब जन्नत जी हूरा झागी जवाब सहरे में अल्लाह चन बे सुभान मन ज़य्यन अर्रिजाल बिल्लुहा सुभान अल्लाह ने सुस्तिया बाबा के भला जन्नत जा आश कबैयत मदद करे जा जन्नत जे हूरन जो सहरो तो बुधाया सारी हूरन तरुगो कूड़ो थोना दंद दरण ले जा दंद भले में जे किले ठोकरे बस कर मासी चपरा छा खल कर मुझे भाई जमे तो फिर दीवान दींदा रात मुझे रांधन जलसो दीवान वाया कार काहे आया जो असा जी चाह जी दावत कबूल कर अरे ता बाणियन जो मुसलमानन जे जलसे में चाह चयो जल्द बारो मोलो बुधा जन्नत जो हो राजा भी जाओ सुभान मन ज़य्यन अर्रिजाल बिल्लुहा पाक अल्लाह जे मर्दन के सिंगारियो आ दाढ़ी असा मर्दन जो सिंगार माइन जो सिंगार मथे जा डिघा डिघा वार माइन के 500 रुपया जन मथो कुड़ाईंदियूं 1000 रुपया लख रुपया वो लख ते मथो न कुड़ान उगाई तू 20 में कम लायो हाने मां सकर के हमरा के जो दाढ़ी नथो रखे जे दाढ़ी भरी अमन कंदी छा मुझे वो शाकरन मां घणा खरा रखणा
नबी से फरमायो मां मेराज करे हेठ लथिस मां के रब पोया सद करे उम्मत ला नातो दिनो हई हई नाते होकर बारो अल्लाह कनिया जलवारो मोहम्मद रसूलुल्लाह कमाई हमारो कलाम अल्लाह ताके बुदान बारो असदुल्लाह आ सभई जो सुभान अल्लाह जोर से वो नापो बुधाया मेराज वारी रात जेको नबी साईं के रब न्यापो दिनो वो न्यापो बुधाया यार तहां जो मूड ना है बस क्या या नबी जो न्यापो बुधाया न यार मजो न था करे लेकिन जो नबी साईं जो न्यापो बुधावे ये खबर करे था बढ़िया मेरी खलक यार मां न दिखी घोषपुर जिला के जा मुसलमान का भला है पर वरी दीवाना भी भला उन्होंने आप को आगे बढ़ी हो घोषपुर बाजार में दीवाना चाहिए हेलरी मुला तुझी मां की मेरा जवाई हाथ में बस क्या मेरा जवाई हाथ न्यापो केड़ो कुछ चे जान तक जिन माण्हुनि जी इज्जत कन केड़ा चे जान तक की मां जी इज्जत अबो अम्मा अबो अम्मा असांजे छोकरनि खे पी वणी गाॾीअ ते लिखियो पियो अमड़ जी दो सुणी धाड़ेलो अबे अम्मा जी दुआ छो तो लिख रहा है मेहनत पिणे जी तू डब जा मियां नबी से फरमायो चार अदब अथव पीउ जा चार लातम शमामहु पीउ जे अॻियो नालो नाखियो वला तबुद क़बला पीउ खां पहिरियों कचहरी में न वियो वला तबुद इस्मिही पीउ खे नालो वठी सॾु न कयो वला तसब्बत ला पंहिंजे पीउ खे कॾहिं गारियूं न ॾियो असांजा छोरा घोषपुर होटल ते वेठा पीउ जी गिला कनि बाबो कुझु नथो करे बाबो पिणे कुझु कयो तॾहिं त तूं जाओ तोखे गिला लाइ पी लॻो पीउ 500 बोरियूं सारियुनि जूं खपाए अचे पुट खे हक़ न आहे पीउ खां पुछण जो पीउ खां त पुछो त बुआ जा पैसा काॾे कई बस कर जे नबी साईं छोकिरो तव्हां खणी आयो या रसूल अल्लाह बाबे खे बबो ॾेयो ॿई खपाए आयो हुजूर फरमायो तुंहिंजो बाबो किथे वठी आयो नबी साईं पुट जी बांह वठी पीउ जे हथ में ॾेई पाण फरमायो अंक मालुक या पीउ तूं तुंहिंजो माल बाबे जी मिल्कियत आहे हे त बोरियूं खपाए तोखे खपाए तभी तोखे पीउ खां पुछण जो हक़ आहे बाबो जो काबो ये ॾिसो मां बाहूं तो बदा पीउ खे न चवंदा कयो कुझु पीउ अचे उथी पियो वॾेरे लाइ उथो था पीउ लाइ नथा उथो वरी माउ त माउ जे पेरनि में जन्नत आहे माउ जे पेरनि में माउ जे पेरनि में जन्नत आहे ज़ाल जे पेरनि में सैंडल आहे वो तव्हांजी मर्ज़ी जन्नत कमायो या सैंडल कमायो अम्मा चरी थी वई आहे अम्मा खंगे थी अम्मा सुमा 9 महीना तोखे पेट में खे तॾहिं चरी कान हुई खंचाणी पंजी तुंहिंजा कुंह मुठा अथई तॾहिं चरी कोन्हे धोॾाणी पंजी तुंहिंजा लटा धोतई तॾहिं चरी कोन्हे बोरचाणी पंजी तुंहिंजा खाधा तयारु कई तॾहिं चरी कोन्हे बोर पखी घोषपुर मां तोखे परणाए लाॾो करे घर वठी आई तॾहिं चरी अॼु तोखे अम्मा चरी आहे या केसर तो में चवण है विधी आहे दे मना मुर्शिद पी मार थो वॾो मुर्शिद बाबा वॾे में वॾी बीबी अम्मा है खुदा जो कसम केॾो ॾुखियो कमु अथव नौकरी नथी मिले शादी नथी थिए ना को खून बीचे में पियो अथव माउ जे पेरनि में अची वियो अम्मा मुंहिंजे लाइ हथ खणो
खुदा जो कसम जब ये मां हथ कढंदी न रब जबल थोड़े भी तो जो कम कर जंहिंजी दुआ कबूल पवे उन्हनि खां दुआ करायूं न था। हिकु नंबर पीरनि मोजरनि मुल्लनि खे चुंबड़ियो पिया दुआ कजा दुआ जा दर घर पिया आहिनि। साहबी काबे जो तवाफ पियो करे हीअं हीअं कांबो ॿधल था जीअं तव्हां गाह कंदा आहियो पोइ कांबो ॿधंदा आहियो। नबी से बि तवाफ पिया कनि पाण फरमायूं हिन कांबे में छा थई या रसूल अल्लाह मुंहिंजी अमड़ ये मुझे अमड़ ये सत्तू हजारी अमर के कांबे में खड़े काबे जा तवाफ कराया तो मुझे सोना नबी मम्मा जो अको अदा किया हुजूर फरमाया ना 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 ये सोच जाए नम्बर महीना इन्होंने जारी जितनो तो के रात दी पेट में खड़ी सूरज का उन्हें इकड़ी रात जब तो हक अदा दुआ करायो माओ खाओ माओ जी दुआ भी लगंदी अथव माओ जी पिट भी लगंदी अथव जेतिरी जी गोली घुसी सघे थी माओ जी पिट न घुसंदी। मोड़ा दीन पूरी लिखो कि मां जलसे मां अचां ॿियो चीचा वतनी पहुतुसि ॾिठुमि खल रश कार मां लही गई ॾिठां त हमरा पियो आहे ॿई टंगूं कपियल ॿाहूं कपियल मखियूं खल मुंहिंजो छा थियो आहे कि मां वेझो थी वेझो थियो मां मुंहिंजो घर ख़बर कि मूंखे अमड़ जी पिच लॻी मुसले खे वेठी ज़िक्र पे करे मां अची दर खड़कायो अम्मा दर खोलियो वरी मुसले ते वञी वेठी मूंखे चई पुट एॾी देरि करे आयो वो तो वारी ज़ाल सुची पई थे गोगरा पई हणाई मूंखे तोखो सवा बच्चा निंड एॾी देरि न कंदो हे जे तुंहिंजे दिमाग़ ते ग़लति सो बचो असर अमर जा इहे लफ़्ज़ मां पंहिंजे पेर मां फूट लाए ठुका मां जे मुंहुं मुसले ते वेठी अम्मा जे हथ मां तस्वीर किरी पई रोई पई अखियूं मथे करे चई रब्बा हिन कुते खे इन लाइ खीर पियारिया हूंदा जो मुंहिंजे मुंहं ते बूट अल्लाह जा मूंखे मार या हिन कुते मां मुंहिंजी जान छॾा बस टे ॾींहं अम्मा रोई 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 मुसले ते अल्लाह खे प्यारी टिन ॾींहंनि खां पोइ मूंखे पेर जे आंगूठे सूर पियो मुल्तानी अस्पताल वियुसि डॉक्टरनि जो तोखे कैंसर थी पई आहे हिकिड़ी टंग कचऊं ॿी टंग कचऊं ॿाहूं कचऊं जॾहिं जो पियो हा मण मखियुनि जा वेठा मूंखे कैंसर कोन थी आहे मूंखे माउ जी पिठ लॻी आहे मां ॿाहूं थो ॿधा माउ जे अखियुनि मां ॻोड़ा न ॻाढ़ी दुनिया में ये बरिश्ता अथव जेके साड़ न कंदा सौट साड़ कंदा पुठाट साड़ कंदा मासात साड़ कंदा मौलवी साड़ कंदा खुदा जो कसम आहे भाइर साड़ कंदा यूसुफ अलैहिस्सलाम का कंहिं साड़ कयो भाइर पर वाहिद बरिश्ता थो पुकारी जेके साड़ न कंदा हिकिड़ो अबो ॿी अम्मा पुट जहाज में चढ़िए थी तभी माओ चलिए अल्लाह मुझे बच्चे के अञा वधा अल्लाह मुझे बच्चे के अञा वधा अल्लाह मुझे बच्चे के अञा मेरा जो है रात पहिरियों न्यापो चेजान कती मां जी इज्जत कन ॿियो चेजान त आलमन जी इज्जत कन आलम 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 हदीस को पढ़ा नबी से फरमायो कुन आलिमन या त पाण आलिम थिजो ऐं मुतअल्लिमन या उन्हनि जा तालिब थिजो तालिब बि न थियो त ऐं सामिअन आलिमनि जूं ॻाल्हियूं ॿुधिजो जीअं अॼु तव्हां आया आहियो त मंज़ूर ओगारीअ जलसो रखियो आहे आलिम ईंदा वाइस कंदा वञी ॿुधी अचूं तव्हां बि कंहिं न खाते में आहियो ऐं सामिअन या आलिमनि जूं ॻाल्हियूं ॿुधिजो और मुहिबन या भला घर हुजो ओ ताकत हुजो आलमन जी गाल निखरे तब चइजो यार भला दीन जी गाल करता होटल ते ओता गते गौसपुर में गाल निकरे न चौंदा क्यों असां को भला
सपा वॾो भोतार ॻाल्हि तो करे आलमन जे ख़िलाफ़ नथा कुझु चई सघो उती हलिया वञो जो बाबा आलमन जे ख़िलाफ़ असां बकवास न हुज़ूर से फरमाए पंजा न थिजो या रसूल पंजा केड़ा आलमन जी किला न कजो पांजो ज़बानो आलमन जे खिलाफ न खोलजो भला ककुन खालिसन फतुहला पंजा न थिजो आलमन को नफ़रत न कजो रब तबाह नबी से फरमायो मुझे उम्मत एड़ो ज़मानो इंदो हदीस तो पढ़ा सयाती ज़मानन अला उम्मती मुझे उम्मती एड़ो ज़मानो इंदो जो यफिरून मिनल उलमाए वल फुक़हा आलमन खां मुफ्तिन खां ये ठहंदा जे पेले जो ढोर माण्हूअ खां ठहंदो आहे आलमन खां नफ़रत कंदा पोइ अल्लाह टे अज़ाब कंदो नबी थो चए अल्लाह टे अज़ाब कंदो आलमन खां नफ़रत के पहलो अज़ाब अव्वलहा अन तुरफा अल बरकत अला कसम पहलो अज़ाब कमाई मां बरकत चट असांजे ज़िले नौशहर फिरोज आली उस्तादुल उलमा वॾो इदारो आहे साईं शेख अब्दुर्रहमान बगराज साहब एॾो वॾो सफ़र करे उलमा जी ज़ियारत ई सवाल आलमन खां नफ़रत जे करे पहिरियों अज़ाब कमाईअ मां बरकत चट पीउ कमाईंदो नम पुट कमाईंदा पूरी न हूंदनि छो आलमन खां नफ़रत था कनि बरकत आलमन जे दुआनि में ॿियो अज़ाब रब ज़ालिम बादशाह मुक़रर कंदो इमरान कुते खां मथे कहिड़ो ज़ालिम थींदो जे नबी साईं जी इज़त में हथ वधाए चओ इमरान लानती आहे चओ सभई चओ इमरान लानती आहे चओ इमरान कुतो आहे चओ इमरान कचाल आहे रत जे आख़िरी कतरे ते इन कुते सां ख़त्म नबुवत जे ख़ातिर जंग जारी आहे कहिड़ा मुजाहिद आयो भईयो त मदद करे भईयो शान मुस्तफा शान सहाबा फायदे से अल्लाह वाला शान मन फरमान ये रात बेचारो सिर्फ करी हाने में सखर बैठो हाने मुखा नवाब शाह में साफ पूछो तो इमरान मौलाना जो फर्क बुधा मुझे इमरान काजाने जो पास हुआ फजल रहमान मिठे मोहम्मद जो पास आलमन खां नफ़रत के करे ॿियो अज़ाब अल्लाह ज़ालिम बादशाह मुक़रर करे टियों अज़ाब अञा वॾो अथव अञा कंहिं मौलवीअ खां आलम खां कावड़े हलियो टियों अज़ाब यख़रुजून मिन दुनिया बिग़ैरि ईमान अल्लाह नबी तो फरमाए आलमन खां नफ़रत कंदो त दुनिया मां ईअं ईंदो बेईमान थी मरंदो कलमो मामा बाहू को बता अल्लाह के वास्ते सोना चजान आलमन जी इज्जत है क्यों चजान तो कुरान जे हाफिज़ जी बीती सी अब रमजान शरीफ अचे तो तामर तरावियों केर पढ़ाईंदा आहिनि पुलिस वारा तपेदा जैसे सीने में कुरान रमजान पढ़ाना हाफिज़ चढ़ खीर काढ़े गरम करे बादाम विझी फ्रिज में रखी हाफिज़नि जी खिदमत कयो हाफिज़नि खे खीर पियारियो अल्लाह तव्हांखे जन्नत में खीर तो इंशाअल्लाह आलमन जो साथ ॾींदासीं कुरान वारनि जो साथ ॾींदासीं को भी साथी जलसे में गड़बड़ न करे स्टेज का तव्हांखे प्रोग्राम ॿुधायो वेंदो तो साईं जो बयान थींदो या नमाज़ थींदी जेका भी तरतीब हूंदी स्टेज जे ऐलान मुताबिक़ अमल कयो त जलसो कामयाब मां हिन कामयाब जलसे खे साईं मंज़ूर खे दिलि जे गहराइनि सां मुबारकबाद थो ॾियां अल्लाह ताला सभिनी जी हाज़िरी क़बूल कयो।